अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में बलिकार आऊँ है यासिर अहमद। हम स्टूडियो में ज्वाइन कंदा सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु हिकिड़ी एक्सपेक्टेड भी चइजे अनएक्सपेक्टेड भी चइजे त PMLN ऐं पीपल्स पार्टी जी हिकिड़ी मीटिंग थी वई, जंहिंमें आसिफ ज़रदारी साहब, शहबाज शरीफ, मरियम नवाज़, हमज़ा शहबाज, बिलावल सभु शरीक थिया। जी, अनएक्सपेक्टेड इन हवाले सां चई सघो था, गैर मुतवक़ा, छाकाणि त अञा हफ़्तो ॾेढ पहिरीं ताईं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु सख़्तु क़िस्म जा बयानात पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग ॾेई रही हुई। एक्सपेक्टेड ईअं चई सघो था, यानी मुतवक़ा, पहिरीं त गैर मुतवक़ा इन करे, मुतवक़ा मुलाक़ात इन करे हुई छाकाणि त मूं तव्हांखे कई दफ़े गुज़ारिश कई आहे त ही मार्च ताईं जो महीनो जेको आहे हिन में कुझु बि थी सघे थो। जी हा। सो तव्हां हिन खे उन ई तनाज़ुर में ॾिसो। जी हा। भले शहबाज शरीफ साहब खां जॾहिं सहाफ़ी सवाल कयो त भई तव्हांखे कुझु सिग्नल्स आया आहिनि, त भले चए शहबाज शरीफ साहब त न, असांखे 3.5 सालनि में कहिड़ा सिग्नल आया आहिनि, असांखे सिग्नल माफ़ न कंदी आवाम फलाण ढिमकाण, पर ज़ाहिर आहे ओचितो शहबाज शरीफ साहब जेको आहे ज़रदारी साहब खे ऐं संदसि फर्ज़ंद बिलावल साहब खे दावत ॾिनी आहे। ओचितो हू अची विया आहिनि ऐं मरियम नवाज़ बि हुन दावत में मौजूदु। हाणे शहबाज शरीफ त ठीकु आहे, जी हा, मरियम नवाज़ साहिबा जो, मरियम नवाज़ जो हुते वेहणु मतिलबु इहो थियो त ज़ाहिर आहे नवाज़ शरीफ़ वेठल आहे। जी हा, जी हा, फ़ोन ते बि ॻाल्हि रहियो। मरियम नवाज़ जो वेहण जो मतिलबु थी वियो त नवाज़ शरीफ़ बि वेठल आहे ऐं नवाज़ शरीफ़ सां हुननि पोइ फ़ोन ते बि ॻाल्हाए छॾियो। हाणे छा ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त ठीकु आहे, सियासत में ऐं असांजे इक़्तिदारी सियासत में को मुस्तक़िल दोस्त ऐं मुस्तक़िल दुश्मन न हूंदो आहे, लेकिन अहिड़ो छा आहे जो हिननि ॿिन्ही खे हिन मुलाक़ात लाइ ओचितो ई जेको हालात आहिनि कंड्यूसिव या माहौल जेको आहे साज़गार छो महसूसु थियो? सभु कुझु साॻियो आहे, इमरान ख़ान बि साॻियो आहे, संदसि टीम बि साॻी आहे, इत्तेहादियनि बि अञा को हथु न कढियो आहे ज़ाहिरी तरह। थियो छा आहे त ज़ाहिर थियो जेको कुझु आहे, अगरि कुझु ॿियो ई थिए हा, को इत्तेहादी छॾे हा, को ॿियो थिए हा, को MNAs रिज़ाइन कंदा त पाण सभु ॾिसूं हा, उहो परदे ते नज़र अचे हा। अहिड़ो त कुझु कोन्ह थियो आहे परदे जे साम्हूं, त जेको कुझु थियो आहे परदे जे पोयां थियो आहे। जी हा, परदे जे पोयां ई सिग्नल्स ईंदा आहिनि, जी हा, परदे जे अॻियां सिग्नल्स न ईंदा आहिनि। सो सिग्नल्स छा आहिनि? अॼु जेका ॻाल्हि डेवलपमेंट आहे, यानी शहबाज शरीफ़ पंहिंजी मीडिया टॉक में चयो त भई पीपल्स पार्टी त अॻु में चए पई त नो कॉन्फिडेंस आणिजे। असांजी पार्टी में 2 राया हुआ, पोइ हू जेके चइबो आहे न, बसि चवंदे चवंदे रहिजी वियो। शायदि हुनखे टाइमिंग अञा ऐलान न करिणो आहे, चवंदे चवंदे रहिजी वियो त असां वटि 2 राया हुआ अॻु में मुस्लिम लीग में, पर हाणे नवाज़ शरीफ़ जी क़यादत में मशवरे ते हाणे सलाह कंदासीं। लेकिन दरअसल अगरि आऊं हुनजी शहबाज शरीफ़ जी गुफ़्तगू जेको अणचयल ॻाल्हि सम्झां त हाणे असां बि तइ करे वरितो आहे त नो कॉन्फिडेंस ई आणिबी। जी हा, जी हा, ठीकु आहे, नो कॉन्फिडेंस आणिबी, अदम एतमाद आणिबी, त ज़ाहिर आहे। ऐं पोइ शहबाज शरीफ़ चयो त कुझु दिनों में, हाणे हफ़्तनि जी ॻाल्हि न पई थिए, या इहो बि न पियो चए त बसि जल्द ई, हाणे जल्द जो जेको आहे न उहो को पैमानो न हूंदो आहे। शहबाज शरीफ़ 2 दफ़ा वर्जाए चयो त कुछ दिनों में जी हा, मुस्लिम लीग की CEC की मीटिंग होगी, नवाज़ लीग की, उसके बाद और PDM से हम मशावरत करेंगे और फिर बाकायदा ऐलान, बाज़ाब्ता ऐलान करेंगे। हाँ, बाज़ाब्ता ऐलान छा थींदो त नो कॉन्फिडेंस आणी पियो थी सके थो। त नो कॉन्फिडेंस पहिरें मरहले में सिधी रीत इमरान ख़ान जे ख़िलाफ़ न अचे, 3 चयूं त चेयरमैन सेनेट जे ख़िलाफ़ बि अची सघे थी, 3 जॻहियूं त चयूं, स्पीकर क़ौमी असेंबली जे ख़िलाफ़ बि अची सघे थी, पंजाब असेंबली में बि अची सघे थी। ठीकु आहे, इहे सभु जॻहियूं मां 2 जॻह, यानी पंजाब असेंबली ऐं क़ौमी असेंबली, हिते अॻु में हिते नंबर जी हद ताईं अॼु जा जेके नंबर आहिनि, अंग अखरनि मूजिबि हिन महिल अपोज़िशन जी अक्सरियत न आहे। भले हुकूमत जी थोरी ई सही, हुकूमत ऐं इत्तेहादियनि जी थोरी ई सही, पर अक्सरियत आहे। सेनेट में त अपोज़िशन जी अक्सरियत आहे, पर जॾहिं अपोज़िशन सेनेट में ही चेयरमैन खे नो कॉन्फिडेंस न आणे सघी आहे, हाणे बिल न करे, हाणे बिल रोके न सघी, त ओचितो छा अहिड़ो आसरो थियो आहे जो हाणे चवनि था त हाणे असीं नो कॉन्फिडेंस आणियूं था। चवनि ऐलान न थियो आहे, पर जहिड़ो कर इशारो ॾिनो त नो कॉन्फिडेंस ते इतफ़ाक़ थी वियो।
त आख़िर छा थियो आहे? जेको ॾिसो, थिए थी आउं बिल्कुलु पहिरें ॾींहं खां क्लियर आहियां, बिल्कुलु मूंखे अभाम टके जो अभाम न आहे या शक शुबो न आहे त जंहिं ॾींहुं असांजी जेके सघारी क़ुवतूं आहिनि उन्हनि सिर्फ़ु न्यूट्रल थी हिकु पासे थी बीठा त शहबाज शरीफ़, ज़रदारी साहब, ही जेका टीम आहे अपोज़िशन जी, ही हिननि खे नंबर फिराए ही रातो राति नंबर फिराए छॾींदी। गेम ई न आहे, खेल ई न आहे। क्यू लीग आहे, ही आहे, MQM आहे, PTI जा पंहिंजा MNAs आहिनि, पंजाब में PTI, को खेल न आहे हिननि लाइ। हिननि जो वॾो तजुर्बो आहे। ही जेके ॿई प्लेयर्स मार्केट में आहिनि, आसिफ़ ज़रदारी साहब ऐं शहबाज शरीफ़ साहब, हिननि खे ही नंबर घुमाइणु को मसइलो ई कोन्हे, भले मरियम नवाज़ ऐं बिलावल भुट्टो खे न ईंदो हुजे। पर आसिफ़ ज़रदारी ऐं शहबाज शरीफ़ अगरि गॾिजी हथु विधो त साम्हूं वारी टीम जेका इमरान ख़ान ऐं शामूद कुरैशी ऐं अली ज़ैदी ऐं शेख रशीद ऐं हू वावडा, हिन जी वस जी ॻाल्हि न आहे, मैच न आहे न। ऐं नथो चवां त हिकु भलो मुक़ाबिलो आहे, लेकिन हीअ जेका गेम आहे लोटा ठाहिण वारी, हिन में पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग खे सिर्फ़ु हिकिड़ी क़ुवत या धुर रोके सघे थी पाकिस्तान में। उहो ई धुर जे 3.5 साल रोके रखियो ऐं इमरान सरकार हलंदी रही आहे। सादिक संजनाणी हुकूमत अक़लियत में हूंदे ई बि, मिनॉरिटी में, अपोज़िशन में सेनेट में हूंदे बि चेयरमैन बि थी वियो ऐं वेठो बि आहे ऐं बिल बि सरकार पंहिंजी मर्ज़ी जा पास कराए थी। छाकाणि त नंबर गेम में हिननि ॿिन्ही धुरियुनि खे अगरि को आउट मनूवर या हिननि खे केरु काउंटर करे सघे थो त इमरान ख़ान ऐं सदस्य टीम नथी करे सघे। सो अॼु अगरि वरी ही ॿई धुरियूं मिलियूं आहिनि पाण में, त यकीनन हिननि खे किथां सिग्नल आहे, यकीनन हूंदो त असीं अणधुरिया आहियूं, मैदान पियो अथव, हटाए सघो था हटाए वठो। पर हिते ॻाल्हि न आहे ख़तमु। हाणे छा आहे त डबली में डबलियूं आहिनि। जिन्हनि बि अणधुरियो थियण जो हिननि खे इशारो ॾिनो आहे, छा हू वाक़ई अणधुरिया थी चुका आहिनि? न, अणधुरिया छो थिया आहिनि ऐं छा हू हिकिड़ो इमरान ख़ान खे इहो न्यापो ॾियणो आहे त सोचे वठो पोइ असीं अणधुरिया थी वियासीं, तव्हांजी भेण जी जाइ कोन्हे, त शायदि का शइ मञाइणी बि हुजे या का शइ तय बि थियणी हुजे। ऐं अगरि उहा शइ हिन प्रेशर में अची तय थी वई त पोइ ही नो कॉन्फिडेंस नाकाम थी वेंदो। लेकिन हाणे हिन विच में हिकिड़ी ॿी गेम आहे। ख़ुदि नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी खे हिक ॿिए ते केतिरो ई भेरा हिक ॿिए खे धकु कयो अथनि, केतिरा ई भेरा। सो ही डबली में डबली आहे। अञा भले ऐलान करे वठनि, पर अॼोकी मीटिंग बिल्कुलु उन ई तव्हां हुनखे उन ई खाते में ॻणियो जेका आऊं ॻाल्हि सभई कनि पिया त मार्च खां पहिरीं जेको कुझु थियणो आहे, ही उन ई सिमत में हिकिड़ी कोशिशि आहे। जब अक्सर इहा ॻाल्हि थींदी आहे त जॾहिं अक्सर बेशितर असांजे मुल्क में ॾिठो आहे त एस्टेब्लिशमेंट ऐं सिविलियन लीडरशिप जे विच में अगरि नंढिड़ो बि को क्रैक अची वञे त पोइ काफ़ी उहो फिल करणु मुश्किल थी वेंदो आहे। पोइ उनखे ई एक्सप्लॉइट करे 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 शयूं जेके आहिनि उहे कंटिन्यूसली सां हलंदियूं रहंदियूं आहिनि। अगरि खणिजे हू नवंबर वारे जेको इशू थियो हुयो, उन में जेको हिकिड़ो क्रैक अचणु शुरू थियो बिटवीन सिविलियन लीडरशिप ऐं मिलिट्री, त पोइ उहो क्रैक अगरि बरक़रार आहे त पोइ त हाणे जीअं तव्हां पुछो पिया, हिकिड़ी तव्हां ॻाल्हि कई त इमरान ख़ान साहिबु हाणे छो पैदा थी आहे न्यूट्रल थियण जी, पोइ वजह शायदि इहा बि त हुजे त सभु कुझु थी चुको आहे, मतिलबु जेका कूड़ी गोरी खाराइणी हुई प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान जे ज़रिए उहा खाराए छॾी। न ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त पॉलिटिक्स में ज़ाहिर आहे चाहे सिविलियन हुजनि या नॉन सिविलियन हुजनि, हिन में तव्हांजो जेसिताईं कारज हुजे थो, तव्हांजो को मक़सदु या फ़ाइदो मूंखे हुजे थो, तेसिताईं आउं तव्हां सां गॾु हुजां थो या तव्हांखे इस्तेमालु कयां थो, न त बसि पोइ ख़तमु थी वियो अथव। यासिर साहिबु थैंक यू वेरी मच। जीअं हिन स्टूडियो वारनि खे तव्हांजी मुंहिंजी हिन 7 खां 8 जे विच में ज़रूरत हूंदी आहे, हेॾे खां वधीक त वेंदासीं, चवंदासीं हरू भरू वेठा आहियो, वञो हाणे तव्हांजी ज़रूरत न आहे। सो इहा त कॾहिं कॾहिं ज़रूरतूं बि पूरी थी वेंदियूं आहिनि। जी हा कॉलर नसां गॾु इकराम ख़ासकली मातलीमा। जी ख़ासकली साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम यासिर साहब। हेलो सही आवाज़ अचे थो मुंहिंजो? हेलो जी आवाज़ अचे थो, जी आवाज़ अचे थो साईं तव्हांजो।
शायदि ठीकु आहे। अच्छा पंहिंजो इन ते ॻाल्हि हले बि पई त इहे बि ज़रनि वटनि ख़बरूं अचनि थियूं त कुझु PMLN जे तरफ़ां ऑफर ॾिनी वई त अगरि तव्हां धरणे हणण जो सोचे थी पीपुल्स पार्टी त असां पीपुल्स पार्टी सां गॾु आहियूं, पर पीपुल्स पार्टी तव्हां मना करे छॾियो। न ॾिसो न, पीपुल्स पार्टी हिकिड़े ई हुन ते बीठल आहे नुक़्ते ते त इन हाउस चेंज अचे। एॾी श्योरिटी आहे? न ॾिसो, तव्हां ॻाल्हि सम्झो न, इन हाउस चेंज अचे सां मुराद छा? यस, हा ठीकु आहे। मुराद इहा आहे त इलेक्शन न खपनि। जी हा, जी हा, जी हा, छो गवर्नमेंट आहे। मिड टर्म इलेक्शन न खपनि, छाकाणि सिंध हुकूमत आहे। जी हा, जी हा, सिंपल आहे। ॿी ॻाल्हि हुन में सिंपल इहा आहे त अगरि इन हाउस चेंज ईंदी त पोइ पंजाब में बि कुझु न कुझु शेयर पीपुल्स पार्टी खे मता मिली वञे ऐं फेडरल हुकूमत में बि हिकिड़ो हिसो मिलंदो, छाकाणि त हींअर नवाज़ लीग को अक्सरियत में क़ौमी असैम्बली में न आहे। सो अगरि इलेक्शन थिए थी ऐं नवाज़ शरीफ़ हिकिड़ी वरी ॻरे मैंडेट सां गॾु जी हा, खटी वञे थी, क़ौमी असैम्बली में अची वियो त पीपुल्स पार्टी खे फेडरल हुकूमत में किथां शेयर मिलंदो? जी हा, जी हा। सो पीपुल्स पार्टी क्लियर एंड कट सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन हाउस चेंज चाहे थी। धरणे जो मतिलबु आहे उन जे नतीजे में नयूं चूंडूं बि थी सघनि थियूं। धरणे जी सूरत, धरणे जे नतीजे में कुझु बि नतीजो निकिरी सघे थो, हुन में को गैर सिविलियन सेटअप बि अची सघे थो। जी हा, पीपुल्स पार्टी इहो चाहे थी त न इहो ई सिस्टम हले। असां सिंध में अञा 3.5 पौणा 4 साल थिया आहिनि, हीउ साल सवा साल बि असां वटि हिते बि रहे, फेडरल गवर्नमेंट में बि कुझु हिसो मिली, गच हिसो मिली वेंदनि। हींअर त मतिलबु ठीकु सीटूं आहिनि पीपुल्स पार्टी वटि। लाइक वाइज़ पंजाब में बि अगरि थोरो घणो 2-टे मिनिस्ट्रियुनि जो को आसिरो थी पए त फर्स्ट क्लास। अच्छा, तव्हां हमेशह ॻाल्हि कंदा आहियो त अगरि जे माना कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर जी ॻाल्हि CBM जी ॻाल्हि थींदी आहे त पीपुल्स पार्टी ऐं PMLN जे तव्हां ॻाल्हि कई त पीपुल्स पार्टी ऐं PMLN में पाण में ई हेतिरा इख़्तिलाफ़ात रहिया पाण में, माना पोइ हीअ जेका अॼु जेका मीटिंग आहे हिनखे एतिरो चई सघिजे थो त फ़िलहाल ॿियो कुझु न, या सिर्फ़ु एटलीस्ट एतिरो आहे सिर्फ़ु त पाण में हिन ॿिन्ही में हिकिड़ो थोरो कॉन्फिडेंस बिल्डिंग थिए। न मुंहिंजो ख़्यालु आहे उहो कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर थी चुको आहे। CBM थी चुका आहिनि, उहे पासे परदाई जेके ट्रैक टू डिप्लोमेसी हूंदी आहे, पोयां हिक ॿिए सां राब्ता हूंदा आहिनि, उहो पीपुल्स पार्टी नवाज़ लीग में मरहलो गुज़री चुको आहे। हीअ अॼोकी मुलाक़ात हाणे पब्लिक खे हज़म कराइण आहे त असां जेके हीअ साल ॾेढ हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हायो आहे, ख़ैर थी वियो, उहो ख़ैर थी वियो आहे। असां में सर्चा थी वियो आहे, पर्चा थी वियो आहे, बकौल शहबाज शरीफ़ साहब दिलियूं जुड़ी वयूं आहिनि। जी हा, जी हा, जी हा, जी हा, दिलि जुड़ गए हैं। हाणे त ॻाल्हाईंदो तव्हां कॉलर कॉलर इकराम कासकेली मातलीमा जी। कासकेली साहब छा चवणु चाहींदा? जी कासकेली साहब। PCR में ऑफ कयो वेठा आहिनि शायदि, या त ऑफ उन्हनि जो थियल आहे या कुझु अहिड़ो आहे चकर का क्षेत्र कयल आहे। हाँ, त ओली साहब अॻिते हलूं त अॼु जेका पीपुल्स हीअ मीटिंग थी पीपुल्स पार्टी PMLN जी हेॾे हिकु तरफ़ त ॿिए तरफ़ शेख रशीद साहब चवनि था त जीअं तव्हां बि ॻाल्हि कई त अगरि का विच में अहिड़ी का सेटिंग थी वञे त पोइ हिन जो वोट ऑफ नो कॉन्फिडेंस त उहो फेल थी वेंदो। पोइ जब वोट ऑफ नो कॉन्फिडेंस फेल थी वेंदो त शेख रशीद साहब जेका इहा ॻाल्हि कनि था त पीपुल्स पार्टी जी सियासत जेका आहे उहा नस्ला टावर वांगुरु किरी, तिजोरी हाइट्स वांगुरु किरी पवंदी आहे। नवाज़ शरीफ़ जी नस्ला टावर वांगुरु पीपुल्स पार्टी जी तिजोरी हाइट्स वांगुरु किरी पवंदी, त पोइ इहा त पोइ वाक़ई सची साबित थी वेंदी पोइ त अगरि जे वोट ऑफ नो कॉन्फिडेंस फेल थी वियो। ॾिसो, अगरि त सही जगह त सिग्नल्स अची विया आहिनि ऐं वोट ऑफ कॉन्फिडेंस स्टेबल थी वई ऐं सही जगह ते सिग्नल्स अची विया आहिनि ऐं आख़िरी मिनट ते धक न निकिरी वियो त नो कॉन्फिडेंस नाकाम न थींदी। अगरि सही जगह ते, वरी बार बार चवां पियो, सही जगह ते सिग्नल्स, अगरि त हीअ पंहिंजी मुड़सी ते कनि पिया पोइ त नस्ला ऐं तिजोरी ऐं हीअ सभु ठीकु आहे, लेकिन पोइ बि छा थिए थो, भई कोशिशि कईसीं न हटियो। सो असां वटि पॉलिटिक्स में दुनिया में थिए थो, असां वटि थींदो बि न आहे, दुनिया में बि घटि थींदो आहे, असां वटि बिल्कुलु न थींदो आहे। त कोई वॾी हाई मॉरल ग्राउंड से पॉलिटिक्स थोरी थींदी आहे। हाणे अॼु जेको पीपुल्स पार्टी ऐं हिक ॿिए सां दिलियूं जोड़े वेठा आहे नवाज़ लीग वारा, वरी केतिरी दिलि जुड़ियल आहे, छा आहे सभिनी खे ख़बर आहे। हीअ हिकिड़ी मतिलबु ऐं आवाम जे वसीतर मुफ़ाद में आवाम जे लाइ कयूं पिया, भला आवाम लाइ 1.25 साल तरसो इलेक्शन करे वठो, लेकिन आवाम लाइ बसि हाथ थो फाटे। बेसिकली पॉलिटिक्स आहे यार, ऐं पावर पॉलिटिक्स आहे। हिकिड़ो थींदो आहे न को हुन में कंहिं ज़माने में वरी इहो थींदो हो त इक़्तिदारी सियासत में बि कुझु न कुझु फ्लेवर विझिबो हो, नज़रियनि जो कुझु ज़ाइको विझिबो हो त यार हिन में जेको अवामी हिकिड़ी ब्लेटेंट क़िस्म जी शइ आहे।
अॼु मूंखे वारो खाए थो ऐं कयां थो, सुभाणे मूंखे वारो नथो कयां, हथु कढी हलियो ईंदुसि। यानी कल्ह ताईं बहरहाल फरमाइश हुई पीपल्स पार्टी जी, नवाज़ शरीफ़ पढ़े मां मोटी अचे ऐं ज़रदारी साहिबु काफ़ी नाराज़ बि थी विया उन मीटिंग में, जंहिंखां पोइ PDM टुटी। पोइ हाणे छा थियो? ऐं जब तव्हां कॾहिं कॾहिं तव्हां बि छा ॻाल्हि कंदा आहियो त कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे जो कॾहिं कॾहिं आसिरो मिलंदो आहे, पोइ उहो आसिरो जेको आहे उहो जटाधार साबित न थींदो आहे। ऐं जहिड़े तरीक़े सां माना अगरि जे पोइ हिन सॼे एपिसोड खे ॾिसिजे त हीउ सॼो एपिसोड किथे न किथे इन शइ सां कनेक्टेड आहे त कहिड़े न कहिड़े तरीक़े सां प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान जे थोरो सोढ़ो कजे। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त अगरि त ॻाल्हि सिर्फ़ु सोढ़ो करण जे लाइ हुजे न त पोइ हिकिड़ी ॿी सूरत हाल ठहंदी आहे। हिते अगरि ही हिकिड़ो अगरि नॉकआउट राउंड ते खणी पिया वञनि, यानी अगरि नो कॉन्फिडेंस जी ॻाल्हि हले शुरू थींदी त इहो नॉकआउट राउंड अची वेंदो। पोइ इमरान ख़ान साहिब खे सोढ़ो न पियो कयो वञे, यानी हिन जो मतिलबु इहो आहे त इमरान ख़ान सफ़ा जवाबु ॾेई बीह रहियो आहे कंहिं न कंहिं कम लाइ। हाणे उन में कहिड़ा कहिड़ा फैक्टर्स थी सघंदा, खोड़ फैक्टर्स थी सघंदा। ॾिसो ख़ुदि हिते जेका हिन साल में हिकिड़ी अहम मुक़ररी थियणी आहे उहो इशू आहे जेका असांजी ख़िते जी सूरत हाल ठहे पई। इमरान ख़ान साहिब सां जीअं जीअं हिकिड़ी पंहिंजी लाइन, ख़ैर सिर्फ़ु इमरान ख़ान जी लाइन न आहे सिर्फ़ु, लेकिन इमरान ख़ान साहिबु ज़ाहिर असांजो फेस आहे प्राइम मिनिस्टर तौरु, जीअं एंटी अमेरिका वोकल तरीक़ो थियलु आहे उन्हनि जो, उहो फैक्टर्स आहिनि। हिते अॼु कश्मीर डे बि आहे, इंडिया सां बि मामलात आहिनि, खोड़ सारा फैक्टर्स हिकिड़े वक़्त में ऑपरेट करे रहिया हूंदा आहिनि। पोइ उन में जेके बि वेही पसे पर्दा वेही प्लानिंग करे रहिया हुजनि था, उन्हनि वटि पोइ हू पहिरीं त फ़ैसिलो कंदा आहिनि हुनखे करिणो छा आहे। पोइ चवंदा अच्छा असांखे हीउ हदफ़ हासिलु करिणो आहे, पोइ ॾिसंदा आहिनि हुनजे विच में रुकावटूं कहिड़ियूं आहिनि, पोइ ॾिसबो आहे त उन्हनि रुकावटनि खे कीअं कीअं हटाए सघिजे थो। सो हीउ सॼो हिकिड़ी हिकमत अमली जुड़ंदी आहे, उनखां पोइ शयूं एग्ज़ीक्यूट थियणु शुरू थींदियूं आहिनि। पर कॾहिं कॾहिं इहो थिए थो जो आख़िरी मिनट ते जेको हदफ़ हासिलु करण जी ख़्वाहिश या तय थिए थो त हीउ हदफ़ हासिलु कबो, कुझु कॾहिं कॾहिं ईअं थियो आहे असांजे मुल्क में त काफ़ी दफ़े थियो आहे त आख़िरी मिनट ते उहो सोच तब्दील थी वञे थी त न इहो हदफ़ लाइ हीअ शइ करणु ज़रूरी न आहे, हीअं बि थी सघे थी, सेकेंड थॉट अची वञे। जी हा, जी हा, जी हा, चिटो त ॻाल्हाए नथा सघूं। हा बसि सही आहे, अॻिते हलो था पिया सभु पंहिंजो गॾो गॾु अगरि इहो रखिजे त लॉन्ग मार्च जी जेकी ॻाल्हियूं हलंदी पियूं पीपल्स पार्टी जूं, पीपल्स पार्टी अॼु पंहिंजूं तयारियूं जेके आहिनि उहे ज़ोरो शोर सां बरक़रार रखी वेठी आहे। हिते ॾाढा जाइज़ा वरिता विया आहिनि त कीअं असां जिना पार्क मां वेंदासीं ऐं पोइ हुकूमत खे किराईंदासीं। न ॾिसो हाणे त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु उन पब्लिकली चई छॾियो, अॼु हुन मीटिंग में बि नवाज़ लीग जे साम्हूं बि चई छॾियूं त असां धरणो न पिया हणणु वञूं, त पोइ छा आहे? ज़ाहिर आहे हिकिड़ी मोबिलाइज़ेशन आहे, हिकिड़ो बसि हिकिड़ो शो क्रिएट कंदा, पॉलिटिकल शो हूंदो, आहिस्ते 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 हलबो, माना अलाए इस्लामाबाद ते 4 ॾींहं में पहुचंदा, 2 ॾींहंनि में अलाए 8 ॾींहंनि में, त बसि मीडिया आहे, पोइ तकरीरूं थींदियूं, पोइ घटि न थींदी, पोइ हीअं थी वेंदो, पोइ सिलेक्टेड आहे, पब्लिक प्रेशर। नून लीग इहो पोइ करणु ॾिए थी त नून लीग कीअं रोके सघे थी उन्हनि खे? छा मतिलबु? मतिलबु नून लीग साथ बि ॾिए थी, वोट ऑफ नो कॉन्फिडेंस खणी अचे थी, पीपल्स पार्टी खे यूनिफाइड गवर्नमेंट में बि हिसो ॾिए थी, कोशिश करे थी न नून लीग धरणो वणो न पंजाब मां धरणो। सी ॻाल्हि इहा आहे त लॉन्ग मार्च में 2 क़िस्म जा माण्हू, कंहिंजो बि लॉन्ग मार्च हुन 2 क़िस्मनि जा माण्हू शामिलु थी सघनि था। हिकिड़ा माण्हू उहे शरीक थींदा आहिनि अहिड़े लॉन्ग मार्च में जेको झेड़े ताईं ॻाल्हि, छाकाणि लॉन्ग मार्च ते किथे उन झेड़ो बि थी सघे थो, लठबाज़ी बि थी सघे, कुझु बि थी सघे थो। उन 2 क़िस्मनि जा माण्हू शामिलु थींदा आहिनि, कारकुन या हमदर्द। हिकिड़ा उहे हूंदा जेके कारकुन हुजनि था या कारकुन हुजनि था, भई हलणो आहे, पार्टी जो हुकुम आहे, ज़िले सदर खे हुकुम ईंदो, ज़िलो सदर तालका सदर खे चवंदो, पोइ चइबो वरी हेॾी गाॾियूं हूंदियूं, पोइ हेतिरा माण्हू हितां निकिरंदा, ऐं हे त कारकुन थी विया। लेकिन कुझु केसिस में ईअं थींदो आहे त उहे माण्हू बि उन कारवान में चढ़ी पवंदा आहिनि या शामिलु थींदा आहिनि जेके कारकुन वारकुन न हूंदा आहिनि, पर जे कॉज़ लाइ हू लॉन्ग मार्च रिथियो वेंदो आहे या कयो वेंदो हली रहियो हूंदो आहे, माण्हू उन कॉज़ सां मुतफ़िक़ हूंदा आहिनि। हा यार हिन हुकूमत खे ढाइणु घुरिजे, पीपल्स पार्टी सां भले न मुतफ़िक़ हुजनि, PDM सां भले मुतफ़िक़ न हुजनि, पर जॾहिं पीपल्स पार्टी पहिरीं ऐलान करे वञे पई असीं धरणो न हणंदासीं, त माना माना इस्लामाबाद खे टच करे मोटी अचिणो आहे, त जंहिंखे लाहौर मां इस्लामाबाद रुगो ॾिसण जो शौक़ु हूंदो त
उन कारवां में आस्ते आस्ते रेंगंदे त कोन वेंदो, हू मोटरवे तां सिधो हलियो वेंदो। कहिड़ी ज़रूरत आहे कारवां में त सिर्फ़ु कारकुन शरीक थींदा। ठीकु त पंजाब जो आम माण्हू छो शरीक थींदो? जी हाँ एग्जैक्टली, जिन को कॉज हुजे। कॉलर सां गॾु मोहम्मद हुसैन नायो गारोमा। जी नायो साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम जी, अली काजी के सलाम। वालेकुम सलाम। जी साईं, अली काजी खां इहो सवाल करो त पीडीएम ऐं रिपब्लिक पार्टी गॾु लॉन्ग मार्च करे सघनि था जो क्या जी 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 ॿियो बि कॉल शौकत भयो कंदकोट मां। जी भयो साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जीअं त मुंहिंजो अली कारी साहब खे हिकिड़ो सुवालु आहे त जेको आहे ज़िलो कश्मीर में अमन अमान जेको आहे सो सूरत हाल ॾींहों ॾींहुं बिगड़ंदी पई वञे ॾींहों ॾींहुं। ऐं मां अली कारी साहब खां इहो सुवालु कंदुमि त अली कारी साहब ज़िले कश्मीर अंदरि कॾहिं अमन थींदो? रोज़ बरोज़ धाड़ा फुरूं ऐं चोरियूं त रोज़ जो मामूल बणियल आहिनि। छा SSP कश्मीर अमजद अहमद शेख ऐं जेका ॿिया आला ऑफिसर आहिनि कॾहिं जेको आहे तो हिन में जेको नोटिस वठंदा? जी ठीकु आहे भयो साहब। जी अॻु में नायो साहब हुआ, किथां फ़ोन कयो? गोट गारोम। गारोम, अच्छा। नायो साहब, ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु करे सघनि था कॾहिं लॉन्ग मार्च, लेकिन PDM में पीपल्स पार्टी शामिल न आहे। लेकिन अॼु हुननि प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त ॿई धुरियूं काफ़ी लचक ॾेखारीनि पियूं। सो कुझु ॾींहंनि में अगरि नो कॉन्फिडेंस ते इतफ़ाक़ थियो त ही बैदिज़ इम्कान न आहे त न 27 ते थिए लॉन्ग मार्च, न 23 मार्च ते थिए, को विच वारी तारीख़ ते ॿई धुरियूं मुतफ़िक़ थी पवनि। पर ॻाल्हि इहा आहे त छा PDM बि रुॻो हथु वञणु वञे पई, हथु लॻाइणु वञे पई लॉन्ग मार्च लाइ? जी हा, इहो बि सवाल। छाकाणि पीपल्स पार्टी त रुॻो हथु लॻाए मोटी ईंदी। जी हा, उहो धरणो हणण जे हक़ में न आहे पीपल्स पार्टी। छा PDM बि हथु लॻाइणु वञे पई त पोइ शायदि गॾिजी न थी सघंदा। पर अगरि PDM चए थी त असीं वञी हुते धरणो हणंदासीं त पोइ पीपल्स पार्टी हुननि सां गॾु कोन वेंदी। सो उहो इख़्तिलाफ़ त आहे। अगरि पर अगरि हुन खां अॻु वोट ऑफ नो कॉन्फिडेंस अची वञे थो या पेश थी वञे थो, एतिरो तकड़ में अची कोन वेंदो। अगरि हफ़्ते ॾेढ खां पोइ अगरि दरख़्वास्त किथे दाख़िल बि थींदी, लेकिन ॿिन्ही फ्रंट्स ते प्रेशर क्रिएट कनि पिया अपोज़िशन वारा, यानी पार्लियामेंट जे अंदरि बि पार्लियामेंट खां ॿाहिरि बि। त ज़ाहिर आहे केरु शेख रशीद या केरु बि चए नस्ला टावर फलाण ढिमका, लेकिन ऑफकोर्स हुकूमती जेके स्पेशली इस्लामाबाद जा दर दीवार जेके हुजनि था इक़्तिदारी, उन्हनि खे लोॾा जॾहिं अचणु शुरू थियनि था त प्रॉब्लम त थिए थो न, इहो प्रेशर त अचे थो। बाक़ी जेसिताईं कश्मीर में अमन अमान जे हवाले सां सवाल आहे, ॾिसो ॻाल्हि इहा आहे त असां वटि को का शइ आई डोंट नो जेका बि असां वटि लॉ एंड ऑर्डर जी कॾहिं का पॉलिसी जुड़ी हुजे, सवाइ जेके ऑपरेशन्स थींदा हुआ जंहिंमें ही लंडन वारनि जे ख़िलाफ़ु या धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन 365 ॾींहं थियणु खपे। जेको ही हफ़्ता सफ़ाई न आहे, जीअं सफ़ाई बि हफ़्ते में न थियणु खपे, 365 ॾींहं थियणु खपे। ईअं ई जेको पुलिस एक्शन आहे, ही जेसि ताईं मुदे ख़ारिज क़िस्म जा तरीक़ा असां वटि हलंदा रहंदा पुलिसिंग जा, कॾहिं कश्मीर में ॾोह वधी वेंदा, कॾहिं जेको आहे हू जैकोबाद में वधी वेंदा, जेको आहे सखर में या लाड़काणे में वधी वेंदा, शिकारपुर में वधी वेंदा। बिकॉज ॾिसो हिन में विच में को सरहदूं त आहिनि कोन, इवन ॿेला हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि। जी हा। सो कराची खां कश्मीर ताईं जेसि ताईं हिकिड़ी कॉम्प्रिहेंसिव हिकिड़ी एंटी क्रिमिनल या ही जेको लॉ एंड ऑर्डर लाइ हिकिड़ी कॉम्प्रिहेंसिव पॉलिसी न जुड़ंदी, जंहिंमें समूरा इदारा ऑन बोर्ड न आणिबा, कॉन्स्टेंट जॉब कनि, लॉ एनफोर्स कनि, कॉन्स्टेंट आहे न। पर उनमें सिर्फ़ु मतिलबु रेंजर्स बि आहे, पुलिस बि आहे, ॿिया इदारा बि आहिनि जेके असांजा कुझु मतिलबु जेको कुझु इंफॉर्मेशन ही जेसि ताईं ऑन बोर्ड अची ऐं मुंहिंजो माण्हू तुंहिंजो माण्हू ख़तमु न थींदो, ऐं पुलिसिंग जेका आहे उन में मुंहिंजो माण्हू तुंहिंजो माण्हू जो किसो ख़तमु न थींदो, ही अप्रोच ख़तमु न थींदी त बसि फ़िलहालु त माण्हू खे फड़काए छॾियो, फुल फ्राए हाफ फ्राए, इहो आर्ज़ी थिए थो न। जी हा जी हा जी हा। भई हैदराबाद में हाणे ही जेको SSP आहे, अलाए छा नालो अथसि, अलाए न हैदराबाद SSP जेको आहे, जेको बि आहे, मिसाल चवां थो, अलाए केतिरा माण्हू मारे छॾे, इहे फुल फ्राए हाफ फ्राए थिया आहिनि। हिन खां हैदराबाद में अलाए केतिरा फुल फ्राए हाफ फ्राए अॻु में थी चुका आहिनि, त पोइ ख़तमु थी वञे थो चक्कर।
थींदो कोन्हे। ऐं जेसिताईं तव्हां उनखे कराची बल्कि सॼे मुल्क में बॉर्डर ते किथे ई कोन्हे, पर घटि में घटि सूबे जे सतह ते तव्हां जेसिताईं हिकिड़े ई वक़्त में सॼो सूबे जी जेका पुलिस आहे उहो न एक्शन में ईंदी ऐं हिकिड़ी पूरी कॉम्प्रिहेंसिव हिकिड़ी उहो न जोड़ींदी को हिकमत अमली, तेसि ताईं कश्मीर में ठीकु थींदो त जेकोबाद में थींदो, जेकोबाद में ख़राबु थींदो, लाड़काणे में थींदो। इन ते हिकिड़ी आहे अॼु ॻाल्हि हुन कयूं था, पहिरियों कॉलर वठी वठो। फ़क़ीर इक़बाल बबरो उमरकोट मां। जी बबरो साहब, छा चवणु चाहींदा? सलाम पेश कंदासीं। तमामु लेटेस्ट इशू ते ॻाल्हाइनि पिया फ़क़ीर एम इक़बाल बंबरो छो उमरकोट खां। ऐं सर इहो पीपी वारा चवनि था पीजीएम काफ़ी अॻु में इस्लामाबाद लॉन्ग मार्च पहुची वेंदासीं, ऐं छा फंक्शन लीग वारा जीटी वारा शामिल थियण वञनि पिया छा हिन में लॉन्ग मार्च में हिमायती जे लाइ? इन ते अली काज़ी साहब छा चवनि था? ठीकु आहे साईं, फंक्शनल लीग जी ॻाल्हि कंदा, फंक्शनल लीग वारा न साईं जीटीए त मूंखे छो सम्झ नथो अचे छो वेंदो, पर अगरि इशारा हूंदा त बि लॉन्ग मार्च में न वेंदो। छो वेंदा? अदम एतमाद लाइ सोचे सघनि था उहे बि, लेकिन उहो बि जॾहिं सही सिग्नल्स ईंदा त हा तॾहिं बाक़ी हुन खां पहिरियां त के उमेद ॿुधाए। अॼु सभु जेका पंहिंजी पुलिस जी ॻाल्हि हले पई ईअं ई त अॼु हिकिड़ी ख़बर पढ़ी ॾिठीसीं त एमक्यूएम जो कारकुन हो अजमल पहाड़ी, 50 खां मथे केसिस हुया, 2009 में गिरफ़्तार, 10 में गिरफ़्तार कयो वियो, पोइ केसिस हलनि पिया रिहा थी वियो। पहिरीं त मूंखे इहो सम्झायो, छाकाणि उहो ई आहे न जंहिंजे इलाही वॾी JITs ठहियूं हुयूं, पोइ वॾी हिकिड़ी कन्फेशनल स्टेटमेंट्स हुआ, उहो समूरी JITs हुयूं बि या हिकिड़े अफ़साना हुआ? एग्ज़ैक्टली 50 खां मथे मर्डर जा केसिस हुया। न न उहे JITs छा वाकई में हुयूं? असां मुख़्तलिफ़ माण्हुनि लाइ ॿुधियूं हुयूंसीं, पोइ वरी बाद में पतो चलियो त ही JIT ग़लति आहे, ही सही आहे, ही फेक ID आहे JIT आहे, ही सही JIT रिपोर्ट आहे, ख़ुदा ख़बर छा आहे। ऐं तव्हां ॾिसो त यानी मतिलबु हीउ जेको पहाड़ी आहे, नाला छा हुआ, पहाड़ी बकर हो छा हो जीअं बि हो, ॻाल्हि इहा आहे त यानी असांजे अगेन आऊं चवंदुसि सॼो जेको जुडिशल सिस्टम आहे हुन निकिरी अचे थो अमाल उज़ैर बलोच ते पता यानी उज़ैर बलोच ते ज़मानतनि ते ज़मानत, लेकिन ॻाल्हि इहा आहे त अच्छा पोइ ॿिए पासे जेके केतिरा ई माण्हू जेके अलाए वीचारनि ॾोह कयो आहे न कयो आहे, हुनजा 10-10 साल 20-20 साल केस हलनि पिया। जी हा, उहे बंदि पिया। सो केॾो ऐं चवां थो न बेसिकली अगरि केरु अलाह करे त को असांजो चीफ जस्टिस साहिबु सूओ मोटो खणे त हीउ जेको जुडिशल प्रोसेस आहे, सिस्टम आहे सॼो, इहो कंहिं तरीक़े सां ठीकु थिए। भला अगरि हीउ जेको बि आहे पहाड़ी, इहो अगरि बेॾो ई हो त 10 साल 11 साल जेल में छो पियो? एग्ज़ैक्टली सम्झ में ॻाल्हि न आई। त हाणे वरी रिहा थी वियो, ऐं पोइ कंहिं मारिया आहिनि? चलो ठीकु आहे, अगरि हिन न मारिया जी हा, त पोइ उन्हनि पुलिस वारनि ऐं उन्हनि जेके बि कानून लागू कंदड़ जिन्हनि हिन खां JIT कराई, उन्हनि खे त के सॾे पुछे जी हा, त भाईजान हीअ कीअं था JIT कई, ऐं अगरि वाकई में ही 50 माण्हू हिन न मारिया, ही दहशतगर्द न हो त उहो कहिड़ो दहशतगर्द हो पोइ जंहिं मारिया? जी हा, जी हा, माण्हू त मरिया अगरि उहो त आहे न, अलाए सुभाणे चवनि माण्हू बि न माण्हू उहा हाणे ॿी ॻाल्हि आहे। अच्छा पंहिंजी ॻाल्हि थोरी सियासत रही, हिकिड़ो सुवालु आहे ज़हन में ईअं ई त PDM छा वाकई PDM ऐं BMLN माना PMLN मेजरली उहा इहो ई सोचे वेठी आहे त चलो ठीकु आहे, वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जेको आहे उहो पहिरां पीपल्स पार्टी सां गॾु मिली प्रेज़ेंट कयूं था, अगरि नाकारा वियो त पोइ असां 23 मार्च ते त पोइ फुली फोर्स सां जेको आहे उहो थी सघे थो, लेकिन आउं सम्झां थो त इहो तव्हां केतिरो दफ़ो इन ॻाल्हि खे आज़माईंदो, तव्हांजा पंहिंजा माण्हू बीहंदा? सर जी तव्हांजा पंहिंजा माण्हू न बीहंदा। ऐं अगरि क़ौमी असेंबली ऐं पंजाब असेंबली में जेसिताईं तव्हां वटि क्यू लीग या हिकु इतिहादी टुटी नथो अचे, या हुननि जा PTI जा माण्हू टुटी नथा अचनि, या जहांगीर तरीन ग्रुप नथो अचे, तेसिताईं तव्हां नो कॉन्फिडेंस नथा आणे सघो। अच्छा उहे त अगरि सिग्नल न आया त उहे त न ईंदा, इहा ख़बर आहे हिननि ॿिन्ही खे, ख़ुदि तव्हांजा पंहिंजा न टुटी पवनि। एतिरी ॻाल्हि शहबाज शरीफ़ साहिबु ऐं आसिफ़ ज़रदारी साहिबु मूंखां वधीक सम्झंदा हूंदा, उहे तकड़ि कंदा ई कोन। ठीकु आहे सभु कॉल सां गॾु ख़ालिद हुजण हैदराबाद मां। जी हुजण साहिबु छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। अॼु साईं मौज़ू आहे एजुकेशन जे हवाले सां क़ाइदे अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी नवाबशाह जो
हिननि छा कयो आहे जो हाणे सेमेस्टर वाइज़ एडमिशन करे छॾी आहे। हाणे ईअं त थींदो ई न आहे, साल जी एडमिशन थींदी आहे या त पहिरियों दफ़ो एडमिशन थींदी आहे, ॿी सालानी फीस थींदी आहे। हाणे हिननि छा कयो आहे 30,000 रुपया पर सेमेस्टर एडमिशन, हाणे उन में कयो अथनि एडमिशन 12,500, ट्यूशन फी 12,000, वरी साईं उन में स्टडी टूर उहो वठंदनि, नेट जी 2,000, मतिलबु टोटल 30,000 रुपया। हाणे एडमिशन त शागिर्द जी हिकु दफ़ो थींदी आहे। हाणे हे इन शइ खे माना हिकिड़ो नओं कमाईअ जो तरीक़ो तक़रीबन या 60 का लख वञी पई थी, ग़रीब माण्हू कीअं पढ़ंदो पोइ? ग़रीब जे लाइ त हे सभु रस्ता बंदि पिया कनि। जॾहिं त कोरोना हुयो तंहिं वक़्तु बि हिननि स्टूडेंट्स खां जेको आहे सो टूर जा पैसा वरिता, नेट जा बि वरिता ऐं साईं जेको ट्रांसपोर्ट जा बि वरिता, उहे बि माइनस हिननि न कया। अॻिले साल बि ईअं फबी विया। वरी हाणे हींअर हुननि ॿारनि खे चालान मोकिलियो आहे त भाई तव्हांजी 10 तारीख़ आख़िरी आहे। उन में हिननि जेको आहे सो 30,000 रुपया माना सेमेस्टर में। हाणे सेमेस्टर भाई एडमिशन त हुनजी आहे, तव्हां एडमिशन फी छाजी था वठो, स्टडी वरी छाजी था वठो? तो इन ते थोरो अली साहब जेको आहे सो ॻाल्हाए त बहितर थींदो। ठीकु आहे। कहिड़ी यूनिवर्सिटी वेठे वैसे महिराण? हा शायदि। अच्छा, ख़बर न आहे सही। अगरि ईअं अॻु में न थी रहियो त ग़लति आहे। ऐं अगरि सिस्टम चेंज कनि पिया, उहे जेके परॾेह में यूनिवर्सिटीज़ हुजनि थियूं पर सेमेस्टर फीस वठंदियूं आहिनि, छाकाणि त उते त वरी इहो रवाजु हूंदो आहे त जेके स्टूडेंट्स हूंदा आहिनि भले 2 सेमेस्टर ॾियनि, हिकिड़ो न ॾियनि, हिकिड़ो बाद में ॾियनि, त जंहिंखे जॾहिं महिल ॾियणो हूंदो आहे त कोर्सिस वाइज़ फीसिस वठंदा आहिनि। सही ज़्यादती आहे। अगरि पोइ भेरे बि किथे इहो कोड थियो पिए, शायदि सच ख़ैरपुर यूनिवर्सिटी में अलाए किथे, त उते फीसिस वधायूं। एक्चुअली यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि असांजियूं इहे सभु त खसारे में आहिनि। जी हा। हाणे खसारे में आहिनि त सॼो ख़र्च जेको आहे स्टूडेंट्स मां त न कढनि, जी हा। ख़ुदि पंहिंजो जेको शहाणो ख़र्चु आहे इन यूनिवर्सिटीज़ जो उन ते को नज़रसानी करे वठनि। ऐं ॿिया तरीक़ा जॾहिं तव्हां हीअ बि वठो था, सेल्फ फाइनेंस में माण्हुनि खां पैसा वठो था, त पंहिंजो शहाणो ख़र्चु ॾिसी वठनि। ऐं लेकिन पोइ सोचींदा त बसि जेको उहे जीअं सरकार हर पैसा जेका करे पेट्रोल वधाए ऐं माण्हुनि मां कढे थी, आम माण्हुनि मां, ईअं हू फेडरल सरकार बि जेको आहे उहो चए थी इनकम टैक्स ते एतिरो नथो मिले त माण्हुनि मां ई इनडायरेक्ट टैक्स हणी वठिजे, ईअं ई स्टूडेंट्स मां कढनि था। ज़्यादती आहे। ठीकु आहे। अच्छा वक़्तु हलंदो पिया। अॼु अली साहब कश्मीर डे आहे जंहिंमें कश्मीर सां सॉलिडेरिटी हमेशह मल्हाई वेंदी आहे, पूरी दुनिया में मल्हाई वञे थी पई। त अॼु काफ़ी रिएक्शन्स आया आहिनि, जेके आर्मी चीफ साहब चवनि था त हाणे वक़्तु अची वियो आहे कश्मीर जो त UN जे रेज़ोल्यूशन जे तहत फ़ैसिला कया वञनि। वक़्तु काफ़ी अरसे खां आयल आहे, लेकिन हाणे जॾहिं थिए, ऐं आउं नथो सम्झां इंडिया इहो कॾहिं मञंदो, लेकिन ऐं विच में हींअर वरी ताज़ो घटि में घटि लफ़्ज़नि जी हद ताईं तलख़ी वधी आहे जो हुननि जे चीफ हिकिड़ी इंडियन आर्मी चीफ हिकिड़ो फ़िज़ूल दावा कई आहे त भई प्रेशर में अची सीज़फायर थियो आहे। मतिलबु ॾिसो हीअ कहिड़ी अजीब हुनजे चीफ जो बयानु आहे। मतिलबु प्रेशर में अची चलो असां त सीज़फायर कयो आहे त तव्हां छो कयो आहे, अगरि तव्हां ॾाढा मुड़ुस आहियो त। लेकिन बहरहाल शयूं जेके आहिनि हाणे कश्मीर जे हवाले सां ॾिसो, आउं को रिवायती गुफ़्तगू नथो कयां, मतिलबु जीअं हिकिड़ो रिवायती तौरु थींदी आहे। आउं चवां थो त यार इहो ग़लति त न आहे न, त जेतिरी एट्रॉसिटीज़, जेतिरी जेके आहिनि तशद्दुद ऐं जेतिरो अब्यूज़ ऑफ ह्यूमन राइट्स कश्मीर में थिए पियो, फ़लस्तीन में थिए पियो, या दुनिया में अहिड़ा जेके मुल्क आहिनि, ख़ुदि जेको यमन में थिए पियो या जेके हिते थिए पियो, त ॻाल्हि इहा आहे त ह्यूमन राइट्स जी वॉलेशन बहरहाल कश्मीर में थिए त पई न, फ़लस्तीन में थिए त पई न। हाणे छाकाणि त इज़राइल ऐं इंडिया जेके आहिनि हू वेस्ट जा डार्लिंग्स आहिनि या थी विया आहिनि, इंडिया स्पेशली। तंहिंजे करे जेको आहे उहो बसि उन ॻाल्हि खे पाकिस्तान जे तनाज़ुर में छो थो ॾिसजे। अच्छा असीं चऊं त बाबा अच्छा छा दुनिया जा जेके बि ह्यूमन राइट्स, हाणे त ख़ैर ॻाल्हियूं शुरू थियूं आहिनि कुझु न कुझु फ़लस्तीन लाइ, त भई हीअ एपेथाइट वारो सॼो सिलसिलो आहे इज़राइलनि जो, लेकिन कश्मीर लाइ बि हिकिड़ी ज़ुल्म त थिए पियो न। हाणे हिन में त को आउं हुनजी हुन हिसाब सां आउं चवां त ह्यूमन राइट्स जे हिसाब सां बि ॾिसो ज़्यादती त थिए पई। जी हा, ज़्यादती त थिए थी। अच्छा कल्ह पाकिस्तान हिकिड़ो चइजे त सिंबॉलिकली हिकिड़ो स्टेप खयों, जंहिंमें असांजी जेके कोहली, कृष्णा कुमार कोहली जेके असांजी सेनेटर आहिनि हितां सिंध मां पीपल्स पार्टी जूं,
उन्हनि खे चेयर करायो कश्मीर जी रेज़ोल्यूशन ते जेका डिबेट थियणी हुई। हा सिंबॉलिकली अलामती तरह ठीकु आहे जी विश्व बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे हिकिड़ो हा हिकिड़ी अलामती ॻाल्हि जी अलामती ॻाल्हि हुई पर सुठी ॻाल्हि हुई। ऐं सभु गॾु ई अगरि जे इंटरनेशनल ॻाल्हियूं हलनि थी पई त हिकिड़ो गॾु रखिजे त काफ़ी ॾींहंनि खां अमेरिका पंहिंजो रशिया सां रिलेटेड नेट यूक्रेन वारे तसलसल से काफ़ी अलार्म रेज़ कंदो जॾहिं पंहिंजा ट्रूप बि मोकिले छॾिया। कल्ह नेटो जेको आहे उहो बयानु ॾिनो त असांखे हिकिड़ी अलार्मिंग सिचुएशन नज़र अचे थी, रशिया ड्रिल करे थो पियो, रशिया मौक़ा ॻोल्हे थो पियो यूक्रेन जे मथां उहो करण जी। ऐं होॾां गांधी जी राहुल गांधी जी हिकिड़ी स्टेटमेंट हुई जिते US बि रिएक्ट कयो त हुन जॾहिं चयो त पाकिस्तान जेको आहे उहो बिल्कुलु चाइना सां गॾु थी विया आहिनि, पाकिस्तान चाइना ऐं इंडिया खे जेको आहे उहो सोड़ो कंदा इन द नेबरहुड में, नेबरिंग कंट्रीज़ आहिनि ॿई। ऐं त हुन ते US रिएक्ट कयो त न अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, असां इंडोर्स नथा कयूं हुन पॉइंट खे, पाकिस्तान जेको आहे उहो असांजो स्ट्रेटेजिक पार्टनर आहे। जी राहुल गांधी ते शायदि इहो स्टेटमेंट ॾिनो त मोदी सरकार जी पॉलिसी सबबु पाकिस्तान ऐं चाइना सां इलाही वेझो थी पियो आहे। आई थिंक कि इनमें त अलाए केतिरो वज़न आहे इन ॻाल्हि में, छाकाणि त असां अगरि चाइना जे वधीक वेझो वियो आहियूं त हुनमें अमेरिका जो वधीक सबबु आहे मोदी सरकार सो लेकिन तव्हां हिकिड़ी ॿी डेवलपमेंट ॾिसो जेको चाइना ऐं रशिया प्यूटन ऐं प्रेसिडेंट शी जेका आहे इहे जेका कल्ह मुलाक़ात थी आहे इन्हनि चयो आहे त भई माज़ी जी समूरी ॻाल्हियुनि खे हिकिड़े पासे रखी रशिया ऐं चाइना जेके आहिनि उहो उन्हनि जे विच में अनप्रेसिडेंटेड क़िस्म जो अलाए को 500-600 पेजिस जो हिकिड़ो एग्रीमेंट थियो आहे त हू स्पेस में क्लाइमेट में वेंदे हिन ॻाल्हि ते त हीउ जेको इंसानी हक़नि जो अमेरिका जेको तशरीह ठाहियल आहे उनखे काउंटर करण लाइ इंटरनेट खे यानी उन तमामु हिकिड़ी कॉम्प्रिहेंसिव क़िस्म जी हिकिड़ी एग्रीमेंट कयो अथनि। ऐं ख़ासि तरह उन महिल अच्छा पोइ रशिया चए थो असीं ताइवान बिल्कुलु चाइना जो अटूट अंग आहे। अच्छा चाइना वरी चए थो ख़बरदार यूक्रेन में जेको आहे उहो सिक्योरिटी ॾिना वञनि ज़मानतूं ॾिनी वञनि, यानी बिल्कुलु हिक ॿिए जी लाइन वठी वेठा आहिनि। हाणे ही उहा ई ॻाल्हि जेका साल ॾेढ खां पाण बि कंदासीं ॿिया बि कंदा त हीअ जेके ब्लॉक्स ठहण वञनि पिया हाणे उहो शिकलूं हुनजी साम्हूं अचणु शुरू थी वियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हियूं हुयूं त हीअ जेको हो त भई दुनिया में चाइना ऐं रशिया अलॉन्ग विद दीज तान्स फलाना तान ढिमकाना तान एंटिल पाकिस्तान अफगानिस्तान विच में अमेरिका वेठल हो हुन महिल ताईं, हाणे न आहे। ठीकु आहे, हाणे चाइना जो पंहिंजो इन्फ्लुएंस आहे जेको ईरान ते बि ख़िते में जेको इंडिया ज़ाहिर हिन हवाले सां अमेरिका जो डार्लिंग थी वियो आहे इंडिया, त ईरान बांग्लादेश श्रीलंका ही जेके सार्क जा मुल्क आहिनि इहे हाणे चाइनीज़ पाकिस्तान चाइनीज़ इन्फ्लुएंस में अचनि पिया। सो ही जेको दुनिया में वरी चवनि था कोल्ड वॉर न थियणु खपे, कोल्ड वॉर खे सिंग त न थींदा, भेरे कोल्ड वॉर जी तरीक़ो ॿियो हो, हिन दफ़े जेको आहे उहो कोल्ड न रहंदी हिन दफ़े ज़ाहिर आहे हू इकॉनमी ते ॿियनि शयुनि ते असरु विझंदी। ऐं ही डेवलपमेंट आहे ही जेको इंटरनेशनल पॉलिटिक्स खे असां त ईअं ई सरसरी ॾिसूं था जेके हिन जा स्टूडेंट्स आहिनि बाक़ाइदा ही दुनिया में वॾी तब्दीली अचे पई ऐं शयूं जेके साल 2 साल 3 साल प्रिडिक्ट कयूं पियूं वयूं पेशन गोयूं थी रहियूं उहो हाणे थींदे नज़र अचनि पियूं त वाज़े ब्लॉक्स क्रिएट थियनि पिया। ऐं ॻाल्हि इहा आहे त हिते सॼो एनर्जी जा ज़ख़ाइर जेके आहिनि गैस साहिबियूं शयूं हिन पटी में दुनिया जी सभिनी खां वधीक आहे। सो ऐं तव्हां ॾिसो त मिडल ईस्ट खे छाकाणि त हिकिड़ी थ्योरी इहा हुई त अॻिते हली मिडल ईस्ट में जेको आहे हिन ब्लॉक सां बीहंदो, लेकिन उनखे प्लीज़ करण लाइ हाणे इज़राइल बि टिपो ॾेई वेठो आहे, इज़राइल बि हाणे UAE ताईं अची पहुतो आहे, बहरेन ताईं पहुतो आहे, सभु शयूं थियनि पियूं। सो इट्स अ इंट्रस्टिंग सिनेरियो, डेवलपमेंट वरी डेवलपमेंट आई। ऐं फौज चौधरी साहब त चवे थो त असां पाकिस्तान जेको आहे उहो अमेरिका ऐं चाइना जे विच में किरदारु अदा करण लाइ तयारु आहियूं ऐं असां कंदासीं ॿिन्ही जे विच में किरदारु अदा। पाकिस्तान ऐं चाइना जे विच में? यस, पाकिस्तान चाइना ऐं अमेरिका जे विच में मुंहिंजे ख़्याल वॾा विढ़नि त विच में न पवणु खपे ब्रिज जो गैप अदा कंदा पिया। हा न असां हुननि जा घरा वज़न खणी कोन सघंदासीं, पुल टुटी न पए तंहिंजे करे असांखे थोरो, लेकिन पाकिस्तान कोशिशि करे पियो त न्यूट्रल जेतिरो न्यूट्रल थी सघे ओतिरो थियण जी कोशिशि त करे पियो। ठीकु आहे, कॉलर सां गॾु मुनीर अहमद शहर मीरपुर माथेलो मां। जी शहर साहब छा चवणु चाहींदा? सर
मुंहिंजो इहो अली काज़ी साहब खां सुवाल आहे त इहो असांजो जेको घोटकी ज़िलो आहे उन में कराची खां पोइ जेको आहे ॿियों नंबर ज़िलो आहे जी जी असां वटि जेको आहे तालीम मुकमिल तबाह आहे घोटकी ज़िले में ऐं रोड रस्ता जेका आहिनि काफ़ी जेको आहे तबाह आहिनि जी अमन अमान जे हवाले सां बि एतिरी बहितरी न आहे पूरी सिंध में तव्हां ॾिसो जी इन हवाले सां त इन जो ज़िम्मेवार केरु आहे? ठीकु आहे अशर साहब। शर साहब थोड़ी देर पहिरीं कश्मीर में आयो तो हुते अमन अमान ख़राबु आहे। अगरि रोड रस्तनि जो ज़िक्र आहे मूंखे भले कश्मीर वारे अदे न बि चयो पर मूंखे यकीन आहे हुते बि हालत ख़राबु हूंदी त सॼे सिंध जी साॻी आहे घोटकी सां ख़ासि महिरबानी कोन्हे। ज़िम्मेवार केरु हूंदो आहे साईं जेको हुनखे ठीकु करे सघे ऐं न करे? ठीकु केरु करे सघे थो अमन अमान खे? पुलिस माना हुकूमत, डेवलपमेंट वर्क्स एंड कम्युनिकेशन, लोकल बॉडीज़, ही सभु हुकूमतूं आहिनि। जी हाँ हुकूमतूं कीअं ठहनि थियूं? माण्हू वोट ॾियनि था। माण्हुनि में केरु शर साहब तव्हां बि शामिल आहियो, हाणे तव्हां पाण फ़ैसिलो करे वठो केरु ज़िम्मेवार आहे केरु न। बस तमामु सवलो फॉर्मूलो आहे। ॾिसो मूंखां पुछे केरु ज़िम्मेवार आहे, मूं त सॼी ॻाल्हि साईं खे चिटी करे ॿुधाई तकड़ में। पोइ हाणे साईं पाण शर साहब फ़ैसिलो करे त छाकाणि सभु हुकूमत आहिनि, हुकूमत खे वोट ॾियनि था माण्हू ऐं माण्हुनि में शर साहब बि शामिल आहे वोटरनि में। हाणे साईं पाण फ़ैसिलो करे वठनि। ठीकु आहे वरी महिरबानी साहब। नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, पर ईंदड़ प्रोग्राम में दुआ में।